किप्रो में सरकार पारां 2022 जी बोर्ड मुतासरन ऐलानियल घर तामीर न थियण करे काउंसलर सेवजी कोहली मिठो हिंगोर आज़म मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 2022 जी बोर्ड मुतासरनि लाइ सिंध सरकार पारां किप्रो तालुक़े जा NRSP पारां 23,000 घर सर्वे कया विया आहिनि, जिन मां सिर्फ़ 4,000 जो कमु हलंदड़ आहे। बाक़ी 19,000 सर्वे कयल घर नाहिनि ठहिया। हुननि चयो त 3 सालनि खां घर जे आसिरे ते बग़ैर छित जे ग़रीब माण्हू इंतिहाई ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। मुतासरनि पारां बार बार एहतिजाज करण बावजूद बि बोर्ड मुतासरनि खे घर तामीर करण लाइ सिंध सरकार जे खाते SPHF पारां पैसा जारी नाहिनि कया विया। हुन सिंध सरकार खां घुर कई त बरसात मुतासर मुस्तहिक माण्हुनि खे घर तामीर कराए ॾियण त जीअं संदन मां बेचैनी ख़त्म थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।